सेवण सिंध जे क़दीम शहरनि मां आहे। संदसि क़दामत ठटे खां बि घणी पुराणी आहे। सेवण हिकु स्टेट रहियो आहे। सिंध जे विच वारो हब आहे जो शहर मां चारई तरफ़ रस्ता निकिरनि था। हिकु खुश्कीअ वारो रस्तो सेवण खां 15 किलोमीटर परे उत्तर ॾखण झांगारा खां वेंदो हो। झांगारा वटि उहो रस्तो ॿिनि शाखुनि में फुटंदो हो। हिकु शाख काई नैंग खां लाहौत ताईं वेंदी हुई। ॿी शाख दुंब भठी बंधणी चोरले करचात जे कन मथां लंघी लाहौत लसबेले मकरान जे हदनि में सिंधी समुंड जे किनारे ते पहुचंदी हुई। सेवण मां सेंट्रल एशिया ताईं वापारु थींदो हो। सेवण दरिया जे किनारे हुजण सबबि दरियाई वापार में ज़ोर हो। सेवण जो बंदरगाह ॾेह परॾेह में मशहूरु रहियो आहे। सदियूं गुज़रण खां पोइ बि सेवण शहर जे हिकु महल जो नालो अॼु बि बंदर महला सॾिजे थो। अॼु बि दरिया जॾहिं मौज में ईंदो आहे बंदर महले सां गॾु वहंदो आहे। सेवण जो बंदर वॾी एराज़ी रखंदड़ हो। बंदर महले खां लालबाग ताईं बंदर हो जिते वापारी ॿेड़ा लंगर अंदाज़ थींदा हुआ। सेवण जो बंदर सिंध जे अहम बंदरनि में शुमार हो। सिंधुअ किनारे लिखियल ऋग्वेद में लफ़्ज़ पणी इस्तेमालु थियल आहे। उन लफ़्ज़ जी माना मुहक़क़न तिजारत कंदड़ ॼाणाई आहे। सिंध में वापार करण वारे लाइ मुख़्तलिफ़ लफ़्ज़ इस्तेमालु कया वेंदा आहिनि। पणी वणजारो सिंध वर्की सौदागर ताजर वखर वारो वापार वारो वापारी दुकानदार जिन्स विकिणण वारो। किताब सिंध जे तिजारती तारीख़ जो मुसनफ़ चीतन लाल माड़ीवाला लिखे थो त मोहन जे दड़े ऐं सिंध जे ॿियनि अहिड़नि क़दीम मागनि मां हथायल शयुनि जे आधार ते पूरे वेसाह सां चई सघिजे थो त सिंधी माण्हू किन शयुनि जे तयारु करण में हिकु मुहान कारीगर हो। सिंधू माथिरीअ जी वॾी कारीगरी कपिड़े जी सनत सभिनी खां निमाया आहे। हिन खां सवाइ मोहन जे दड़े मां के ॿी सकाफ़ती शयूं हथ लॻियूं आहिनि जिन मां पिणु शाहिदी मिले थी त हिते कपिड़े उणण जो धंधो आम हो जहिड़ी रीत पोएं दौर जे हिंदुस्तान में हो। सिंध में क़दीम दौर खां कप घणी थींदी रही आहे। आबहवा जे लिहाज़ खां विच सिंध वारो इलाइक़ो उत्तर सिंध वारो इलाइक़ो गरम रहंदो आहे। कप जी पोखी घणी हुअण सबबि कपिड़ो पिणु घणो ठहंदो हो। टी पोस्टन्स लिखियो आहे त सिंध सोटरी कपिड़े जी सनत में क़दीम दौर खां वठी मशहूरु रही आहे। हितां जो सोटरी कपिड़ो बहितरीन हूंदो हो। क़दीम ज़माने में सिंध हिन क़िस्म जे कपिड़े जी सनत में तमामु घणी शोहरत जी मालिक हुई। मोसोपोटामिया जे अकाद ख़ानदान 2334 क़बल मसीह जे दौर में सिंध जे मलमल कपिड़े खे सिंधो जे नाले सां सॾियो वेंदो हो। क़दीम मिस्र में वरी हिन क़िस्म जे सिंध जे मलमल खे सेदल कोठियो वेंदो हो। यूनान वारा हिन वड़ ऐं जिन्स खे कपिड़े खे संदून नाले सां सॾींदा हुआ। इब्रानी लोक हिन खे सादीन ऐं रूमी वरी सेंदाटस चवंदा हुआ। अरब दौर में सेवण जो वापार। सेवण अरब दौर में अहम वापारी मरकज़ रहियो आहे। मकरान ब्राह्मणाबाद बंभोर बखर मुल्तान जैसलमेर ऐं ॿियनि शहरनि खां वापार थींदो हो। ॿिए पासे इराक ईरान यमन अफ़गानिस्तान मिस्र ऐं ख़लीज ताईं तिजारत थींदी हुई। वापारियुनि में मक़ामी सिंधी वापारी अरब ऐं ईरानी सौदागर दरियाई ॿेड़नि जा मालिक तिजारत कंदा हुआ। अरब दौर में वापार 3 तरीक़नि सां थींदो हो। हिकु दरियाई ॿेड़ियुनि रस्ते, ॿियो खुश्की उठनि घोड़नि गॾनि खचरनि रस्ते, टियों समुंड रस्ते। जिन्सुनि में कप कणिक चांवर चमड़ो दस्तकारी ऐं ॿियनि जिन्सुनि जो वापार थींदो हो। सेवण जो अरब दौर में दरियाई खुश्की वापार जो अहम ॻांढापो हो जंहिं सिंध खे अरब दुनिया सां जोड़ियो। आमदरफ़्त ऐं माल जी मटासटा जो मज़बूत मर्कज़ हो जंहिंसां सिंध जी मैशियत खे वॾो फ़ाइदो थियो। अरब दौर में सिंध हिंदुस्तान ऐं अरबी दुनिया जे विच में पुल बणियल हुई। दरियाई ऐं खुश्की वापार गॾु हलियो। देवल बंदर जो उन वक़्तु उरूज हो। अरबी जहाज़ इराक यमन अमान ऐं ॿियनि मुल्कनि जा समुंड किनारे अची लंगर अंदाज़ थींदा हुआ त दरियाई रस्ते उत्तर वेंदे सेवण जे बंदरगाह ते अची बीहंदा हुआ। ॿाहिरियूं शयूं सॼी सिंध में ईंदियूं हुयूं ऐं हितां जूं शयूं ॿियनि मुल्कनि में वेंदियूं हुयूं। डॉक्टर मुमताज़ पठान लिखे थो त
अरबन जे दौर में सेवण वापार रस्ते में ॿुधिया ऐं तोरान सां ॻंढियल हो ऐं ओज ते हो। संदसि बीहक मेहराण जे उलहंदे किनारे ते हुई। उन वक़्तु जेको वापारी खुशकीअ रस्तो हो उहो भागनाड़ीअ खां थींदो सेवण ईंदो हो। हीउ शहर वापार जो ख़ासि मर्कज़ हो। उन करे हर का शइ सस्ती ऐं घणे अंदाज़ में मैसर थी सघंदी हुई। माण्हू सुखिया सताबा हुआ ऐं शहर पाणी जे चिश्मनि सां भरियल हो। याकूत हमीअ सेवण जे ज़रख़ीज़ीअ ऐं शाहूकारीअ खे सारायो आहे। सिंध जे बरी ऐं बहरी कुवत मज़बूत हुई। उन करे हिन जन्नत निशान सरज़मीन जे वापार जी बेहद तरक़ी कई। सिंध जा शहर देबल, नीरोनकोट, सेवस्तान, खुज़दार, कंज़बोन, मंसूर, मुल्तान तिजारती मर्कज़ हुआ। रूस जो चमड़ो ऐं सेमूर जारजा जूं बानियूं, खुरासान जा केम ख्वाब ऐं कलाबातूं, हिरात ऐं करमान जा रेशमी ऐं पश्मी कपड़ा, दमशकत, सिकंदरिया ऐं नीमन जा रंगीन ऐं बारीक कपड़ा, बगदाद जा बिलोरी सामान जहिड़ोक शमदान, कंदेलूं, मिस्र ऐं अशिया जो शराब, चीन ऐं जापान जे तोहफ़नि जा सामान, खुरासान जा ख़ुश्क ऐं मेवा सिंध जे शहरनि मां विकामंदा हुआ। मथियनि हवालनि ऐं तारीख़ी किताबनि मां मालूम थिए थो त सेवण अरब दौर में अहम मर्कज़ हो ऐं ॾेसारे मुल्कनि में पिणु मशहूरु हो। सूमरनि जे दौर में सेवण जो वापारु, जीअं त मूं तव्हांखे ॿुधायो त मुंहिंजो मकालो त वॾो आहे, पर मूं हर दौर खे जुदा रखियो आहे। अरबन जे दौर में सेवण जो वापारु, उन खां पोइ सूमरनि जे दौर में सेवण जो वापारु, समन जे दौर में सेवण जो वापारु, अरगूननि जे दौर में सेवण जो वापारु, तुर्खाननि जे दौर में सेवण जो वापारु, मुग़लनि जे दौर में सेवण जो वापारु, कलोड़नि जे दौर में सेवण जो वापारु, टालपुरनि जे दौर में सेवण जो वापारु, अंग्रेज़नि जे दौर में सेवण जो टालपार ऐं मौजूदा दौर में सेवण जो वापारु छा हालति आहे, उन हवाले सां तवील मकालो आहे ऐं उनजो चंद हिसो तव्हांजे अॻियां पेश करे रहियो आहियां। तव्हांजी घणी महिरबानी जो तव्हां गौर सां ॿुधो।